सिंध पीपुल्स ऑर्गेनाइज़ेशन जी गजाणी हैदराबाद क्लब में पुरवकार अंदाज़ सां एसपीओ जे सरपरस्ती आला प्रोफेसर डॉक्टर सैयद फरमान अली शाह जिन जी सदारत हेठि थी। रिपोर्ट मंज़ूर कालरो। माहवर गजाणी जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां कई वई जॾहिं त एजेंडा मूजिब शरीक मुअज़्ज़िज़ मेंबरनि पंहिंजे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे मुफ़ीद मशवरनि सां नवाज़ियो। सरपरस्त मोहतरम जाम निज़ाम भागत, नाइब सदर नज़ाकत अली फाज़लाणी, अली नवाज़ चन्नड़, सलीम चन्ना, फाइनेंस सेक्रेटरी फारूक अहमद नाइच, मकबूल सिंधी समेत मैडम नीलूफर भुट्टो एमियन मेंबरनि तंज़ीम जी बहितरी ख़ासि तौर रजिस्ट्रेशन बाबति ख़्यालनि जो इज़हार कयो। सैयद फरमान अली शाह साहिब तरफ़ां शरीक मेंबरनि जो शुक्रिया अदा कंदे तंज़ीमी कारकर्दगी जो ग्राफ सां गॾु रजिस्ट्रेशन वारे अमल खे तेज़ करणु ऐं तंज़ीम जे मेंबरशिप वधाइण तरफ़ ज़ोर ॾिनो। जनरल सेक्रेटरी तरफ़ां गुज़िरियल गजाणी जा मिनट्स पढ़ी ॿुधाया विया जेके मेंबरनि बहाल कया ऐं सिंध पीपुल्स ऑर्गेनाइज़ेशन जी 3 सालनि जी समाजी इल्मी ऐं फलाही कारकर्दगीअ ते ॿधल किताब जो शाया कराइण वारनि ज़िम्मेवारनि जे पेशरफ़्त बाबति रिपोर्ट। गजाणी जी कार्रवाई मोहतरम प्रोफेसर भाई खान सोलंकी पंहिंजे मजमूई अंदाज़ सां हलाई कुर्ब आफ़ियत तोड़े नवनि जज़्बनि जा मिसाल क़ाइमु कया। गजाणी में सिंध दरिया ते के बि क़िस्म जा केनाल जोड़ी उन जे वहिकरनि खे रोकण वारे बदनीयतीअ जे मज़म्मत कंदे करारदाद पास कई वई। नंढनि सूबनि जे मर्ज़ी खां सवाइ को बि फ़ैसिलो ज़बरदस्ती सां न कयो वञे, उन सां क़ौम जे मफ़ाद ऐं क़ौमी यकजहती खे छीहो रसी सघे थो। आख़िर में मेंबरनि खे ख़ातिर तवाज़ा पिणु पेश कई वई ऐं गजाणी पुॼाणी ते पहुती।